बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी अदब जे चाहींदड़नि खे सिक भरियो सलाम। आहियां मुंहिंजो पंहिंजो हक़ी रसद। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे क्लासिकल शाइर ख्वाजा मोहम्मद ज़मा लमारी वारो। हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा सिंध जे नामियारनि बुज़ुर्गनि मां हुआ। संदन तरीक़ो नक्शबंदी हो। पाण बदीन ज़िले जे लवारी ॻोठ जा रहाकू हुआ। संदन हयाती जो अहवाल किताब मरगूब अहबाब में बयान थियल आहे। संदन विलादत 1713 ईस्वीअ में थी। पाण ॼमंदे जाम हुआ। सॼो ॾींहुं इबादत इलाही ऐं फैज़ ॾियण में गुज़ारींदा हुआ। सिंध जे अज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे दौर में संदसि मुरीद थियण जो इरादो ॾेखारियो हो। पर जीअं त नक्शबंदी तरीक़े में राग जी ममानत आहे, उन करे शाह साहब संदन मुरीद न थी सघियो। बाक़ी खांसि एतिरो मुतासिर थियो जो संदन शान में चवंदो हो त मूंसी ॾिठा माए जन ॾिठो पिरीअ खे, तनी संदी काय करे सघां न का ॻाल्हि अहिड़ी। ख्वाजा साहब अदब, मुंतिक, हिकमत, फ़लसफ़े ऐं फ़िक़ह जो कमाल हासिल कंदे अरबी, फ़ारसी, सिंधी ज़बान में बेतकल्लुफ़ ऐं पुख्ता शेर चया आहिनि। हिन वक़्त ताईं संदसि 85 सिंधी बैत मिलिया आहिनि, जेके हक़ीक़ी मार्फत जो सरचश्मो आहिनि। ख्वाजा साहब जे हिन बैत में आला शाइरी जी तस्वीर ज़ाहिर थिए थी। आरफ़ ऐं उशाक पसंदि घुरनि पिरीअ खे, जन्नत जा मुश्ताक अञा ओराहा थिया। हिन इल्म फ़नून जे कामिल दरवेश 1774 ईस्वीअ में वफ़ात कई। संदन क़बर लवारी शरीफ़ में आहे, जेका आम व ख़ासि लाइ ज़ियारतगाह बणियल आहे।